मुझे दिलदारन खे मुझे दिलवारन खे ईद मुबारक। मुबारकबाद मुबारकबाद। जिए त ईद उल अज़हा जे पुरमुसरत मौके ते असीं पंहिंजे महबूब अगवान MN मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड, म्यूनसिपल चेयरमैन मीर शहबाज अली ख़ान लुंड, मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड, मीर सरदार अहमद ख़ान लुंड समेत दुनिया में रहंदड़ सभिनी मुसलमान भाइरनि खे दिल जे गहराइनि सां ईद उल अज़हा जी एडवांस ईद मुबारकूं पेश कयूं था। पारा अली हसन लाशारी, निसार अहमद लाशारी, गोट ताज मोहम्मद लाशारी, मिरपुर माथेलो। मुझे दिलदारन खे मुझे दिलवारन खे ईद मुबारक। सच्ची सिकवारन खे ईद मुबारक। हर सितारन खे